हिते अवांखे ॿुधायो त संजोरो शहर जे वार्ड नंबर 1 शेख पाड़े में शादी तकरीब में हवाई फायरिंग में ॿारड़ो मारिजी वियो। गोली लॻण सबबि 5 वरियनि जो दानियाल पुट मुस्तफ़ा शेख मारिजी वियो आहे। अस्पताल मां ॿार जो लाश घर पहुचण ते शादियूं जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर करायूं। संजोरो शहर जे वार्ड नंबर 1 शेख पाड़े में शादी तकरीब में हवाई फायरिंग दौरान मासूम ॿारड़ो मारिजी वियो आहे। गोली लॻण सबबि 5 वरियनि जो दानियाल पुट मुस्तफ़ा शेख मारिजी वियो। अस्पताल मां ॿार जो लाश घर पहुचण ते शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं। संजोरो शहर में अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। शहर जे वार्ड नंबर 1 शेख पाड़े में शादी तकरीब दौरान हवाई फायरिंग में मासूम 5 वरियनि जो ॿारड़ो फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। गोली लॻण सबबि 5 वरियनि जो दानियाल पुट मुस्तफ़ा शेख मारिजी वियो। अस्पताल मां ॿार जो लाश घर पहुचण ते शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर साहिल महर। जी साहिल, छा तफ़सील आहिनि वाक़िए जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, संजोरो शहर के वार्ड नंबर 1 जे शेख पाड़े में शादी के काज में मेहंदी के रस्मन दौरान हवाई फायरिंग में काज के सरबराह मुस्तफ़ा शेख जो 5 वरन जो पुट दानियाल शेख गोली लगन सबब फौत थी वियो है। गोली लगन खां पोइ खेस फौरी तौर तिबी इमदाद लाइ तालका सिविल अस्पताल संजोरो मुंतकिल कयो वियो, पर डॉक्टरनि सां फौत थियण जी तस्दीक करे छॾी आहे। पालड़े जो लाश घर पहुचण ते जेको शादी जो जेके ख़ुशियूं हुयूं उहे सोग में तब्दील थी वयूं आहिनि। जी ठीक है साहिल, अवां जी महिरबानी अपडेट करण जे लाइ।